सेपिन सिंधी अकेडमी ते सामाइन खे भली कार। अवां कॾहिं इन ॻाल्हि ते गौर कयो आहे त असांखे शयुनि जा ज़ाइका मिठा बहितरीन या वरी लीमो नारंगी खाइण सां शयुनि जा ज़ाइका खट्टा छाजे करे थींदा आहिनि? इहो सभु कमाल आहे असांजे उज़वे ज़ुबान जो। ज़ुबान हिकु मस्क्यूलर टिश्यूज़ जो ठहियलु उज़वो आहे जेको वात जे अंदरि मौजूदु हूंदो आहे। इहो अहम उज़वो आहे या सेंस आर्गन आहे टेस्ट या ज़ाइक़नि जो। ज़ुबान असांखे ॻाल्हाइण में ऐं खाधे खे मिलाइण में बि मददगार उज़वो आहे। ज़ुबान इहे ज़ाइका कीअं महसूसु कंदी आहे? ज़ुबान जे मथाशिरे जे मथां टेस्ट बड या ज़ाइक़नि वारियूं ॻोथरियूं रखियलु हूंदियूं आहिनि। उन्हनि में रिसेप्टर सेल रखियलु हूंदा आहिनि जेके टेस्ट खे या ज़ाइक़े खे महसूसु करे वठंदा आहिनि। पोइ ज़ुबान सिग्नल दिमाग़ ॾांहुं मोकिलींदी आहे। पोइ दिमाग़ु उन्हनि ज़ाइक़नि खे वरी महसूसु करे वठंदो आहे। टेस्ट बड्स जेके हूंदा आहिनि उहे टेस्ट जा सेंसर हूंदा आहिनि। ज़ुबान में चइनि क़िस्मनि जा अहम ज़ाइक़ा रखियलु हूंदा आहिनि। साल्टी याने नमकीन, स्वीट याने मिठो, सोर याने खटो ऐं बिटर याने कौड़ो।